नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के मय्यरपुरखास मां खबर ॾींदालूं त मय्यरपुरखास जे दरगाह मखण शाह ते हर साल जियां हिन साल बि अصغريه स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान डिवीजन मय्यरपुरखास जो 2 रोज़ा डिविजनल कन्वेंशन इस्लाम पैगाम वहदत व योम ज़हरा जे उनवान सां थी गुज़रियो। कन्वेंशन में इस्लाम वहदत ते दर्स थिया, जंहिंमें अलामा क़िबला मीर जावेद अली जवादी, दानिश्वर मोज़म क़िबला डॉक्टर मोहम्मद मूसा मैदवी खिताब फरमायो, जॾहिं त तंज़ीमी मुबासो बि कयो वियो, जंहिंमें साबिक़ा डिवीजन सदूर जी कचहरी पिण थी इनामा तक़सीम कया विया। जॾहिं त योम ज़हरा अल इस्लाम जे उनवान ते खिताब बि थी गुज़रिया, जंहिंमें अलामा क़िबला सैयद ज़ियाउल हसन काज़मी, अलामा क़िबला सैयद ज़िया हैदरी नकवी, अलामा क़िबला मीर जावेद अली जवादी, दानिश्वर मोज़म डॉक्टर मोहम्मद मूसा मैदवी जिन खिताब करण फरमाया। जॾहिं त मरकजी सदर सकलेन अली जाफरी, मरकजी चीफ स्काउट क़िबला हुबदार अली हैदरी, काशिफ अली असगरी सदारती खिताब ऐं नए डिविजनल मीर कारवां नादिर अली ऐं इज़लाए सदूर जो ऐलान पिण कयो वियो, जंहिंमें सदर नादिर अली हुसैनी, नायब सदर मदद अली, जनरल सेक्रेटरी मेहदी अब्बास जाफरी, एजुकेशन सेक्रेटरी नूर मोहम्मद हुसैनी ऐं ॿियनि खे चूंडियो वियो ऐं तंज़ीमी हलफ़ खणायो वियो। उन मौके ते नए चूंडिजी आयल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी वई। जॾहिं त कन्वेंशन में अصغريه स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान डिवीजन मय्यरपुरखास जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि वॾी तइदाद में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।